अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सूमरो। ख़बर आहे तव्हांखे जीअं त अॼु तव्हां हैरान थी विया हूंदा अॼु छा था कनि। अॼु मां वठी आयो आहियां हिकिड़े खटनि वाहण वारे कारीगर खे। अदा नालो छा आहे तुंहिंजो? मुंहिंजो सईद अली नालो असांजो। सईद अली, पाण केरु आहे? उजण आहियां। उजण, सईद अली उजण। ऐं हीउ अकबर उतरादी तव्हां ॾिठो हूंदो असां गॾु हूंदो आहे। हीउ बि बोर्ड में लुड़ी आयो हुयो हिते पोएं साल। ऐं सईद उजण बि हिते बोर्ड में आयो हुयो, हिते आया हुयो कॉलेज में आया, हिते रहिया। पोइ हिननि ॿुधायो त मां हुनुरु ॼाणा थो खटूं वाहण जो। हाणे हिते खटूं वाहण शुरू कयूं आहिनि, तक़रीबन साल थियण वारो आहे तव्हांखे। हिते 9 महीना थी विया, 8-9 महीना साल थियण वारो अथनि। ॾाढो सुठो कमायो था हिते, महिनत मज़दूरी कयो था। अॼु मां हिनखे वठी आयो आहियां हिते। तक़रीबन हिकिड़ी खट वाहण जा 2000 रुपया वठंदा आहिनि। जंहिंमां तक़रीबन 500, 600, 700, 800 जो वाहन लॻी थो वञे। 1000, 1200 आराम सां हिकिड़ी खट ते हिननि खे बचनि था। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, महिनत करे थो। ईअं ई असां चवंदा आहियूं नौजवाननि खे जेके कराचीअ में अचो, नंढो नंढो कारोबार कयो, हुनुरमंद आहियो त पंहिंजो हुनुर आज़मायो। हिते वॾो कमु आहे। हाणे माना जेकॾहिं 1000, 2000 रुपया डेली हिसाब लॻायो, 60,000 महीनो थिए थो। बिल्कुलु साईं। हिते कराची में जेको आहे त बाक़ाइदे रोज़ी आहे, जेकी बि असां सिंधी भाइर अचणु खपनि। जी, हाणे तव्हांखे छोला चांवर जी रेडी हणींदीसीं। जी, छोला चांवर हाणे माशाअल्लाह होटल आहे, उते बाक़ाइदे रोज़ी था लॻा कमु कयो था। हे बि कमु करे ॾाढो ज़बरदस्त। ईअं महिनत कर, मज़दूरी कर ऐं ॾाढो सुठो पंहिंजो रोज़ कर हक़ हलाल जी। हाणे हिन जी खट वाहण जी वीडियो तव्हांखे ॾेखारींदासीं कीअं हे खट वाणे थो। ठीकु आहे, खट ठही तयारु थींदी, तव्हां ॾिसंदव त बाक़ाइदे कारीगर आहे खटनि वाहण जो। अदा लॻी वञनि कम सां।